उम्मीद भी इंसाफ़ जी न रही आहे, उम्मीद भी इंसाफ़ जी न रही आहे। मूंखे अहिड़ो त दजाली दौर लॻे थो, कसम सां कुर्सी ते वेठल असांखे हर माण्हू हाणे बसि चोर ई लॻे थो। वॾा लेख कूड़ा त लेखक लिखनि था, नथो सच लिखण खां पाण खे पलियामा। हुजे सूर हिकु त ॿुधायां तव्हांखे, सवे सूर आहिनि कहिड़ा सलियामा। हुजूम हुननि सां असां हूं अकेला, हुजे हिकु हरामी त जंहिं सां विड़ामा। हुजूम हुननि सां असां हूं अकेला, हुजे हिकु हरामी त उन सां विड़ामा। पर विड़ू जंहिंजे लाइ से विड़नि था असां सां, ॾचो तव्हांखे कंहिंजे पमो ते मलियामा। विड़ू जंहिंजे लाइ से विड़नि था असां सां, ॾचो तव्हांखे कंहिंजे पमो ते मिलियामा। नंढे जी वॾे खे ॾिनमि तव्हां रोई, पर वॾो त नंढे खां बि कदम बि हरामी ज़ोर लॻे थो। कसम सां कुर्सी ते वेठल असांखे हर माण्हू हाणे बसि चोर ई लॻे थो। FIR बि दाख़िल मुफ़्त में नथी थिए, बिल्कुलु FIR बि दाख़िल मुफ़्त में नथी थिए। पैसा ॾेई कातिलनि ते केस था करणा पवनि, या रखे लाश रोडनि ते, चोर आहे चौकनि ते, बी धरती जो था धरणा हणणा पवनि। क़तल पाण कातिल क़बूल भी करे थो, तॾहिं बि न थी केॾे अदालत थी फाही। सॼो शहर शाहिद कातिल ते आहे, पर पोइ बि काज़ी घुरे थो गवाही। कयूं एहतजाज इंसाफ़ लाइ, असां कयूं एहतजाज इंसाफ़ लाइ, सो बि ॼण सरकार खे शोर लॻे थो। कसम सां कुर्सी ते वेठल कयूं एहतजाज इंसाफ़ लाइ, सो बि ॼण सरकार खे शोर लॻे थो। कसम सां कुर्सी ते वेठल असांखे हर माण्हू हाणे बसि चोर